माणक मोती नाहे हूंदो हर इंसान को गिदी को गदार को अज़मत जो निशान जंहिं बि कयो किरदारु आहे त उनखे ई मिले थो मथां मान। शेख अयाज़ जे फ़िक्र जी शख़्सियत जी कम जी किरदार जी हिकिड़ी जेका असैप्शन आहे हिकिड़ी जेका मञता आहे उहा इहा आहे त उनजो जेको बि जनम ॾींहुं आहे जेको वर्सीअ जो ॾींहुं आहे या उन जा ॿिया जेके इवेंट आहिनि उन ते सिंध जा माण्हू सिंध जा जेके अहले शऊर अहले इल्मु अहले कलम माण्हू आहिनि उहे गॾिजी सॾिजी शेख अयाज़ खे यादि कनि था, शेख अयाज़ खे ट्रिब्यूट कनि था, शेख अयाज़ ते ॻाल्हाइनि था, शेख अयाज़ जो घस ॻोल्हनि था, घस वठनि था। इहा ई उनजे महानता जी, इहा ई उनजे क़ाइद हुजण जी, इहा ई उनजे परवाज़ जी जेका आहे हिकिड़ी क़बूलियत जी जेको आहे ओञाण आहे। शेख अयाज़ ते काफ़ी दोस्तनि जेको आहे ॻाल्हायो ऐं नोमी इरशाद साहिबु सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी जेको आहे चूंडियो आहे उहो नामी इरशाद साहिबु ऐं ॿिया उनजा दोस्त सभु मुबारकुनि जा मुस्तहिक़ आहिनि त उन्हनि ते ज़िम्मेवारियूं जेके पियूं आहिनि उहो उनखे निभाइण जी पहिरियों स्टेप तौर ते उन्हनि शेख अयाज़ खे यादि कयो आहे त इहा हिकिड़ी असां सभिनी जे लाइ पॉज़िटिव साइन आहे, उत्साह जो सबबु आहे। परियल दायो साहिबु मां सहाफ़त जे हवाले सां जेको आहे पंहिंजो कमु कयो आहे गुज़िरियल 2-3 ॾहाकनि खां त मूंखे जेको यादि पवे थो त सिंधी अदबी संगत असांजे सॼे सोसाइटी लाइ शऊर जो जदोजहद जो ऐं ॿियनि काफ़ी शयूं अहिड़ियूं उन्हनि जो जेको हवालो हुई तरबियत जो ॿोलीअ सां ग्रामर सां डिक्शन सां उरूज़ सां मुख़्तलिफ़ जेके अदबी असांजूं सिंफ़ूं आहिनि उन्हनि जे हवाले सां सिंधी अदबी संगत में जेके क्लास हलंदा हुआ उहे जेके आहिनि हिन वक़्तु मूंखे बतौर रिपोर्टर किथां बि हैंड आउट नथो अचे, प्रेस रिलीज़ नथी अचे। तव्हांजे स्टेज ते हुजण जो फ़ाइदो इहो थो वठां त जेकॾहिं इन तरफ़ पंहिंजे ध्यानु ॾींदव त असांजे सॼी सोसाइटी डेवलप थी वेंदी। तरबियत याफ़्ता हिकु फ़र्दु 1000 जेको आहे बिना तरबियत जे मूंझड़नि खे मथां भारी हुजे थो। रही ॻाल्हि इहा त शेख अयाज़ जी जॾहिं असां सालगिरह कयूं था या वरसी कयूं था त शेख अयाज़ जे फ़िक्र ते कलाम ते कम ते दोस्त ॻाल्हाइनि था त मूं जहिड़ा माण्हू उन मां वरी जेको आहे पंहिंजो पाण खे रिव्यू कनि था, उत्साह वठनि था। हीअ बि उनजी हिकिड़ी जेका आहे कड़ी आहे, छो त शेख अयाज़ पंहिंजे दौर में पाण हिकिड़े तहरीक हो ऐं पंहिंजे दौर खां पोइ बि तहरीक आहे ऐं तहरीकुनि जो मुहर्रिक आहे। तंहिंजे करे शेख अयाज़ जो जेको